इतने वहां की ॿुधाईंदे मोहब्बत देरो में नारी फाइज़ा चन्नो क़त्ल वारो मामलो जंहिंमें केस में गिरफ़्तार ॿिनि जवाबदारनि लाल ॾिनो ऐं अब्दुल जब्बार चन्नो खे अदालत में पेश कयो वियो। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे 3 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। हिकु भेरो ॿीहर मां आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे कंडियारो मां, जिते मोहब्बत देरो में नारी फाइज़ा चन्नो जे क़त्ल वारो मामलो जंहिंमें केस में गिरफ़्तार 2 जवाबदारनि लाल ॾिनो ऐं अब्दुल जब्बार चन्नो खे अदालत में पेश कयो वियो। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे 3 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जी रिपोर्टर शबीर मल्ला खां। जी शबीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही मोहब्बत शहर में जो ॿ ॾींहं अॻु मुबैना तौर जो क़त्ल थियल निकिरी फाइज़ा चन्नो आहे उनजे केस में जेके नामज़द जवाबदार आहिनि लाल ॾिनो ऐं अब्दुल जब्बार चन्नो, उनखे कंडियारो जे सेकंड सिविल जज जी अदालत में मोहब्बत पुलिस पारां पेश कयो वियो आहे। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जी ठीक है, वहां जी मेहरबानी शबीर अपडेट करण जे लाइ।